बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजो रमज़ान स्पेशल रमज़ान ट्रांसमिशन में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, रोज़ा बि तव्हांजा ख़ैर सां गुज़रंदा हूंदा। मां या तव्हांजी होस्ट उनसा शाह ऐं मूंसां गॾु आहिनि सजाद सुहाग। ऐं पासे में वेठो तव्हां ठीकु आहियो? कोन्सा ख़ैर ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह जी। सभिनी ॾिसण वारनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था, उते उते जिथे जिथे असांखे हाणे जॉइन कयो वियो आहे। ऐं उमेद त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो, ख़ैर ख़ैरियत सां हूंदो। माह रमज़ान अची पुॻा आहियूं अख़्ताम जे पासे। आख़िरी अशरो हले पियो। कल्ह को ॾींहुं हुयो जॾहिं चऊं पिया त रमज़ान शरीफ़ शुरू थींदो। रमज़ान शुरू थी चुको। पहिरें अशरे में हुयासीं, ॿिए अशरे में, ऐं हाणे आख़िरी अशरे जे आख़िरी हफ़्तनि में शुरू थी वियासीं। अॼु 22 रोज़ो ख़ैर सां इफ़्तार कंदासीं। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कजे 22 रमज़ान 1442 हिजरी बमुताबिक़, जेको असां बमुताबिक़ उर्दू उहो चवंदा आहियूं त अॼु ख़ैर सां 5 मई 2021 आहे, अरबा जो ॾींहुं। ऐं उमेदु आहे तव्हां जिथे बि हूंदो हैप्पी हूंदो। दोस्तो, अॼु असां सां जेके महिमान शामिलु आहिनि उन सां जेका मुलाक़ात आहे उहा शानदार थींदी, छाकाणि त अॼु असां वटि आहे यंग ब्लड। ऐं हालांकि हू काफ़ी अरसे खां अगरि हुनजे असां एक्सपीरियंस ते ॻाल्हायूं त काफ़ी साल एक्सपीरियंस आहे। ठीकु ठाकु हिकिड़ो सीनियर माण्हू आहिनि बिल्कुलु, पर लॻनि यंग था या आहिनि यंग उहो पुछंदासीं। पर ॿिन्ही तालुक़ पंहिंजी पार्टीअ सां ॾाढो सुठो, पंहिंजी करियर सां ॾाढो शानदार, ऐं पंहिंजी कमिटमेंट सां ज़बरदस्त। सो कचहरी कंदासीं। असां गॾु नात ख़ान बि आहिनि। त अॼु असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि। पाकिस्तान मुस्लिम लीग नून सां तालुक़ु, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु, ऐं असांजे भाउ नात ख़ान जो तालुक़ु। त असांजा ॿ ॾाढा सुठा दोस्त, यंगस्टर, यंग ब्लड आहिनि, एनर्जेटिक आहिनि। अदा राजा ख़लीक़ुज़्ज़मान अंसारी, पाकिस्तान मुस्लिम लीग नून में सुठे उहिदे ते नदा भलीकार चऊं था। राजा भाउ, असां तव्हांखे राजा सॾींदासीं, राजा ख़लीक़ुज़्ज़मान, पर राजा भाउ सही आहे। ऐं हुन सां गॾु नौजवान ॾाढो एनर्जेटिक, टीवी स्क्रीन ते असां ॾिसंदा पिया अचूं। असां ॿिए ज़ाविये सां, मां नंढे भाउ सां, पर हुनजी जेका पॉलिटिकल एक्टिविटीज़ आहिनि ज़बरदस्त, उहो बि असां फॉलो कंदा रहंदा आहियूं। अदा मसरूर राजपर, पाकिस्तान पीपल्स पार्टी में हींअर पीपल्स यूथ ऑर्गेनाइज़ेशन जी डिप्टी जनरल सेक्रेटरी आहे हुतां। भलीकार मसरूफ़ भाउ, सॉरी मसरूफ़ भाउ, ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैरियत आहे? मसरूर भाई, मसरूफ़ भाई, ऐं माशाल्लाह मशहूर बि आहे। उन सां गॾो गॾु असांजा मोहम्मद अल्ताफ़ नक्शबंदी भाउ सकरनि खां आया आहिनि। अदा भलीकार चवंदा तव्हांखे। अल्ताफ़ भाउ, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, हैप्पी आहियो? मां मुतमिन थियां, दिलि जा ज़बरदस्त, ॾाढो सुठो, अल्लाह ख़ुशि कंदो। ऐं अदी ताहिरा असां गॾु सवेर खां ॾिसे पई, उन सां तव्हांखे नज़र नोट कई आहे ॻाल्हि? बिल्कुलु बिल्कुलु गौर सां महिमाननि जो तारुफ़ ॿुधे पई ऐं एंजॉय बि करे पई। जेको तव्हां तारुफ़ करायो था, मां महिमाननि जो तारुफ़ ॿुधां पई। तव्हां ॿुधो पिया हुते। अदी नसीम असांखे हेड लिफ्ट कराईंदी आहे। अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? अल्लाह जो शुक्र। ठीकु आहे? तबियत ठीकु आहे तुसांजी? बिल्कुलु ठीकु, अल्लाह जो शुक्र है। हाँ, वैक्सीन कराई है तुसां ना? ना, वैक्सीन अञा नहीं कराई। क्यों? कराईसूं वैक्सीन। हलो सही है, जल्दी वैक्सीन आऊं आयुसि पियो हिन पासे ना, पर वरी अदी अचे थी मसरूफ़ आहे तव्हां वांगुरु। राजा भाउ कहिड़ो हाल आहे? ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, मज़े में। तव्हां नंढी उमिरि में पॉलिटिकल पार्टी में अची वियो, जेतिरे ते मूंखे यादि आहे, या मां ग़लति आहियां? तव्हां बिल्कुलु सही था चओ। असल में हुयो ईअं त असां अञा नंढी उमिरि में हुआसीं त मुल्क ते मार्शल लॉ नाफ़िज़ थी वई। ऐं परवेज़ मुशर्रफ जो कू थी वियो। असां त हुन वक़्तु पढ़ंदा हुआसीं, तालिब इल्म हुआसीं। ऐं उन सॼे अरसे में पोइ बाबा साईं सॼो पॉलिटिकल एक्टिविस्ट हुया, उन्हनि जूं गिरफ़्तारियूं थियूं। त पोइ असांजो न चाहींदे बि वास्तो पइजी वियो पॉलिटिक्स सां। जो बाबा साईं घर में वाहिद ख़ुदि कफ़ील हुया, जेके सॼे घर खे ॾिसनि पिया, उहे जेल हलिया विया। त लाज़मी हलिया। पोइ वरी मूंखे सियासत बि ऐं प्लस वरी ज़मीदारी बि ॾिसणी पई। ऐं उन सॼे अमल में पोइ कोर्ट में वञणु थियो। उन ई करे वरी पोइ वकालत जे शोबे सां बि पढ़ाई बि कईसीं वकालत में। ऐं पोइ वरी मुंहिंजो इहो थियो त LLB खां पोइ वरी मां बार करण जे लाइ लंडन हलियो वियुसि। त उते वरी मियां नवाज़ शरीफ़ एक्ज़ाइल में हुया। उन्हनि सां जेका कुर्बत रही उते, त उन्हनि त वरी फ़ौरन ई पोइ चयो त तव्हां जॉइन कयो PMLN एज़ अ ऑफिस बेरर। त पोइ लंडन में आउं 2 साल उन्हनि जो सिंधी मीडिया कोऑर्डिनेटर हुयुसि मियां साहिब जो। वापसि जॾहिं मोटी आयासीं त मूंखे यूथ विंग सूबे सिंध जो उन्हनि प्रेसिडेंट कयो। 10 साल आउं प्रेसिडेंट रहियुसि यूथ विंग सिंध जो, 2010 खां 2020 ताईं। हाणे ताज़ो 2020 में मां 21 में बल्कि दिसंबर जी ॻाल्हि आहे, दिसंबर 20 में मां बज़ात ख़ुदि इहो सम्झंदे त हाणे उमिरि 40 साल जे लॻभॻि थी वई आहे। ऐं तनक़ीद थींदी त 40 सालनि जो माण्हू बि यूथ विंग में हुजे। इन करे मूंखे कंहिं न चयो, हालांकि पार्टी मूंखे ज़ोर ॾींदी रही त असां वटि अञा वैक्यूम आहे, तव्हां रहो हिते ई।
पर पोइ मां इहो फ़ैसिलो कयो त न हाणे मूंखे मदर पार्टी में अचणु घुरिजे। पोइ मां हिकिड़ो यंग असांजो ब्लड आहे असांजो एक्स गवर्नर मोहम्मद ज़ुबैर साहब, उनजो फर्ज़ंद आहे एहसन ज़ुबैर, उनखे प्रेसिडेंट जे लाइ यूथ विंग सिंध जे प्रेसिडेंट जे लाइ उनखे हुते नॉमिनेट कयोसीं ऐं मूंखे पार्टी एज़ अ प्रोविंशियल सीनियर वाइस प्रेसिडेंट जो उहिदो ॾिनो। त मुस्लिम लीग जॉइन करण जो छा रीज़न हो? ॿी का पार्टी छो कोन जॉइन कई तव्हां? असल में मां तव्हांखे ॿुधायो त मां मुस्लिम लीग नून हिकु त मुंहिंजो वालिद साहब मुस्लिम लीग नून में हुयो, पर जॾहिं मां लंडन वियुसि ऐं मुंहिंजी नवाज़ शरीफ़ साहब सां पहिरीं मुलाक़ात थी त उन में मां मियां साहब खे चयुमि त मेरे वालिद साहब तो हैं PMLN में, मैं नहीं हूँ। मूंखे इहो मौक़ो ॾिनो वञे त मां तव्हांजे वेझो अचां, तव्हांखे ॾिसां, तव्हां सां गॾु कमु कयां ऐं पोइ जॾहिं मां महसूसु कयुमि त हा मूंखे PMLN जॉइन करणी आहे त पोइ आउं PMLN जॉइन कंदुसि। त इहो तक़रीबन कुझु महीननि जो अरसो हुयो जंहिंमें मियां साहब मूंखे फोर्स न कयो ऐं पोइ मां पाण सम्झुमि त जॾहिं उहे एग्ज़ाइल में हुया ऐं पाकिस्तान में हिते अनडिक्लेयर्ड मार्शल लॉ हुई त लॻंदो हुयो त मियां नवाज़ शरीफ़ वाक़ई पाकिस्तान लाइ कुझु करणु चाहे थो, त पोइ PMLN जॉइन कईसीं। ज़बरदस्त इंजेक्शन त न लॻी आहे मसरूफ़? हाणे मां वाक़ई मसरूफ़ थो चए। मसरूफ़ असां वटि यूथ जो क्राइटेरिया आहे 35 साल। 35 साल आहे? 35 साल अञा 35 साल खां मथे हूंदो आहे पीपल्स पार्टी उनखे यूथ में न रखंदा। मां एक्ज़ैक्टली राजा भाई ॻाल्हि पे कई त मूंखे ज़हन में आयो त मां ॾिठो बि मां त लॻे थो उहिदो मटाइणो पवंदो भाउ जो। एक्चुअली सजाद कराए छॾी वैक्सीन जे करे सभिनी खां पुछनि था कि तव्हां कराई आहे कोन कराई? न बि कराए तॾहिं मां उमिरि ॿुधाए सघां, छो त मां बि नंढो आहियां ईअं थो ॾिसां थो पियो। ऐं इहो सजाद भाउ खे तव्हां अक्सर हिते जेके बि ईंदा उहे ईअं ई चवंदा हूंदा। अच्छा मसरूफ़ भाई, तव्हां माशाल्लाह शोबिस में रहियो, एक्टिव रहियो, ॾाढा ज़बरदस्त मॉडल तव्हांजा असां गाना ॾिठासीं, ड्रामा ॾिठासीं, होस्टिंग ॾिठी जी, इवन ख़ुदि अहिड़े ई प्रोग्राम जी तव्हां काफ़ी होस्टिंग कई ॾाढी ज़बरदस्त अंदाज़ सां। तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त हाणे शोबिस खे बि हलाइजे पर उहो ॿियो को फर्म? असल में अञा राजा भाई हिकिड़ी शइ मिस करियो, पाण राजा भाई जो तालुक़ु शोबिस सां रहियो। बिल्कुलु करंट अफेयर वारे डिपार्टमेंट मां उन चैनल ते असीं न्यूज़ एंटरटेनमेंट ऐं प्लस मार्केटिंग त इहो जॉइंट वेंचर ई हूंदो। ऐं मुंहिंजो बि हादसा ईअं शौक़ु ई मज़ाक थोरी घणी शरारतूं हूंदा ऐं सीनियर आहियो त ख़बर हूंदी। ईअं कंदे कंदे बसि इहो कंहिं दोस्त जो आहे हिकिड़ो गानो, वरी थोरो होस्टिंग जो शौक़ु होस्टिंग जो मूंखे हूंदो पर्सनल, जेको मुंहिंजो पंहिंजो इंट्रस्ट हूंदो। तंहिं टाइम में मां वरी BBA पढ़ंदो हुउसि, वरी MBA कयमि, त मीडिया जे हूंदे ई जॾहिं MBA मूं कई त पोइ मूं पाण चूज़ कयो MBA मार्केटिंग। ॿिए पासे वञी सघियुसि पिए, पर MBA मार्केटिंग चूज़ करणु हिकिड़ो ई मुंहिंजो पंहिंजो जेको इंट्रस्ट लेवल हुयो, जेको मुंहिंजो शौक़ु हुयो त सिंधी मीडिया में सिंधी माण्हू हिन डिपार्टमेंट में तमामु आङुरि ते ॻणण जहिड़ा चित्र, जिन में हिकिड़ा ॿ हितां हुयो, हिकु ॿ को रेयर को हिकु ॿ हुया ऐं पूरी इंडस्ट्री में इवन एॾी वॾी इंडस्ट्री हुजे ऐं उते सिंधी माण्हू न हुजे, ऐं असांजी सिंधी यूनिवर्सिटी हुजे, ॿियूं केतिरियूं यूनिवर्सिटियूं जिते MBA करे दोस्त अलाए किरां पिया गाइब थी वञनि। त मूं कराची मां जॾहिं MBA कई त मुंहिंजो वॾो फोकस हूंदो हिन ते त छो कोन थो सिंधी माण्हू इन पासे ॾे अचे, जॾहिं त प्राइवेट सेक्टर में तमामु सुठी पघार, तमामु ऐं हाईली स्टैंडर्ड जेतिरियूं इलेक्ट्रॉनिक मीडिया जी मार्केटिंग में आहिनि। त मां हींअर बि चवंदुसि त जेके MBA कयो वेठा आहिनि छोकिरा, BBA कयो वेठा आहिनि, या इवन सुठो उन्हनि खे कम्युनिकेशन स्किल स्ट्रॉन्ग आहे, त फॉरगेट द डिग्री, अचो हेॾां, तव्हांखे असां गाइड कंदासीं। ऑनेस्टली स्पीकिंग आउं आहियां, मसरूर आहे, ॿिया दोस्त आहिनि जेके हिते हिन पासे अचनि, हुननि जे लाइ तमामु वॾो स्कोप आहे, तमामु मतिलबु मर्ज़ीअ जी पघार, हिन में कोई शक कोन्हे। जेतिरी महिनत कंदो ओतिरो अर्न कंदो। सही ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजो कैरियर बि असिस्टेंट मैनेजर बल्कि ट्रेनिंग खां स्टार्ट थियो, हालांकि मां MBA होल्डर हुयुसि, पर जेके मूंखे सेखारींदा उहे शायदि इंटर पास हूंदा, पर हुनजो एक्सपोजर एॾो हूंदो, हुनजी कम्युनिकेशन स्किल एॾा ज़बरदस्त हूंदा त मां हुननि वटि MBA मार्केटिंग में कई। MBA मार्केटिंग ऐं हुन खां पोइ वरी सियासत त फैमिली बैकग्राउंड हुयो, PSF, पर एॾे वॾे उहिदे ते कोन हुयुसि, हिन पासे लाड़ो घणो हूंदो हुयो, पर बाय बर्थ बाय फैमिली बाय क्राउडली जेके ॻोठ जा माण्हू, माहौल, मिज़ाज सॼो सियासी रहियो आहे ऐं पीपल्स पार्टी सां ई तालुक़ु रहियो आहे। मुंहिंजो ब्रदर डॉक्टर मसूद, तव्हांखे ख़बर आहे, उहो पाण जॾहिं पढ़ंदो हुयो स्टूडेंट सियासत कंदो हुयो, पाप में हुयो, मुंहिंजा कज़न्स हुया, माना फैमिली जो इवन ईअं सम्झो त लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में राजपुर जेके आहिनि उहे प्रोमिनेंट हूंदा, सिपाफ सां लिंक्ड हूंदा, त सिपाफ में जेकॾहिं आहे त माना को न को राजपुर हिन में लीडिंग पोजीशन ते हूंदो ई हूंदो। सही, उहो ईअं सिलसिलो रहियो। ईअं सिलसिलो तव्हां ऐं राजा भाई दोस्त बि रहिया, हिक ॿिए खे भला कन्विंस करण जी कोशिशि कयो, छॾ राय न की हेॾां अचो, हो चवंदा तूं छॾ, तूं हेॾां, ख़बर आहे जॾहिं ॿई टेबल ते वेंदासीं ॿई हिक ॿिए कन्विंस न करे सघंदा।
ई थींदो आहे दोस्त असल में छा आहे त माण्हू कहिड़ी बि पार्टी सां सलाहियल हुजे उहो पंहिंजी पार्टी सां कमिटेड हुजे ऐं उनजी कमिटमेंट जूं ॿ शयूं आहिनि। हिकु त असां हिकिड़ो इहो तसवुरु करे छॾियो आहे त जेकॾहिं असां PMLN सां आहियूं या भाईजान पीपल्स पार्टी सां आहे त पोइ उन पार्टी जे लीडर्स जूं सही ग़लति सभिनी शयुनि खे मञो तस्लीम करिणो आहे। मां सम्झां थो असांजी यंग जेका जनरेशन आहे उनखे थोरो हाणे इन शइ खे चेंज करणु घुरिजे। मिसाल तौरु असांजी पार्टी आहे मोहतरमा मरियम नवाज़ साहिबा यंग ब्लड आहे लीड करे पई पार्टी खे हिन वक़्तु। जेकॾहिं हू को ग़लति ट्वीट करे थी या को अहिड़ो मैसेज ॾिए थी जंहिंसां असांजा पॉलिटिकल थॉट्स जेके आहिनि उहे नथा मैच कनि त असांखे ज़रूरु पार्टी में वेही करे उन जी मुखालफ़त करणु घुरिजे त न बीबी असां पार्टी में ज़रूरु आहियूं पार्टी जे नज़रिए सां ज़रूरु आहियूं पर हीअ शइ थोरी मुनासिबु न हुई तव्हां ईअं न कयो आहे त बहितर हुजे हा। या जीअं असांजो तालुक़ु सिंध सां आहे सिंध जे मसइलनि ते जे मुस्लिम लीग नून किथे थोरी हेराफेरी करे थी त असांखे स्टैंड वठणु घुरिजे। असांखे इहो न सोचणु घुरिजे त यार असां पार्टी में आहियूं त उन जी पॉलिसीज़ जे मुताबिक़ मनो ग़ुलाम ऐं असां स्टैंड वठणु घुरिजे ऐं वठंदा रहिया आहियूं। अहिड़े तरीक़े सां पीपल्स पार्टी जा दोस्त बि पंहिंजी क़यादत सां थोरो इन तरीक़े सां अचनि। हाणे ॾिसो मिसाल तौरु हाणे जेका ताज़ी न्यूली डेवलपमेंट थी आहे मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे तालुकात जे विच में असां 4 ॾींहं अॻु में ताईं गॾु जलसा पिया कयूं गॾु झंडा पिया खणूं गॾु PDM जी हुन ते हुयासीं। हाणे असां हिक ॿिए जे ख़िलाफ़ु एतिरो हार्श ॻाल्हाईंदासीं त जेके माण्हू असांखे ॾिसनि था उहो सम्झंदा ही सभु माण्हू त मुंहिंजे ख़्याल में पंहिंजे माल जे पोयां आहिनि इक़्तिदार जे पोयां आहिनि मफ़ादनि जे पोयां आहिनि माण्हू इहो सम्झंदा। इन करे माण्हुनि खे इहो हिकिड़ी न्यू ब्लड हिकिड़ी असांजी नई जनरेशन जे मुताबिक़ असांजे मथां इहो फ़र्ज़ु थिए थो त असां हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जी मेच्योर जीअं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में तरक़ी याफ़्ता मुल्कनि जीअं पॉलिटिक्स जा उते त ॾिसो न तव्हां जेतिरा बि कंटेस्टेंट्स आहिनि उहे ॿई ईंदा आहिनि ॿई अवाम सां एट ए टाइम ॻाल्हाईंदा आहिनि। हिकिड़ो ॻाल्हाए 2.5 साल रहंदो आहे पर ॿियो हुनखे आर्ग्यू कंदो आहे। इन जो ताज़ो मिसाल इहो त हाणे 249 NA 249 जेके इलेक्शन इन कैंपेन में असां मुसलसल हुयासीं त असां एतिरो मर्ज थी विया हुआसीं PDM जे प्लेटफॉर्म ते जंहिंखे लीड चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पिया कनि ऐं ॿियूं पार्टी जा कोटसरा चेयरमैन कनि पिया त असांजे ज़हन में अलॻि ॾिसो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे हिकिड़ी ॿई एॾियूं कॉम्पिटिशन में पार्टियूं हुजनि नारेबाज़ी ॾाढी त असां स्टेज शेयर पिया कयूं ठीकु आहे ऐं वधि में वधि होस्ट जलसा पीपल्स पार्टी कया जेके सिंध में कया इवन मुल्तान में कयो त इहो क्रेडिट असांजो हुयो त असां उनखे पंहिंजो महिमान ऐं पंहिंजो पिया सम्झूं मुस्लिम लीग जी क़यादत खे या ॿियूं जेके सियासी पार्टियूं उन सां असां कॾहिं बि ईअं एतिरो रुली मिली कोन मिलियासीं ठीकु आहे या कॾहिं बर्दाश्त कोन कयोसीं कॾहिं बर्दाश्त कोन कयोसीं हिक ॿिए सां वेहबो ॻाल्हाइबो त उहा अछनि ॾंदनि जी प्रीत ज़रूरु यादि इवन इहो तव्हांखे मिसाल ॿुधायां 249 में कैंपेन गॾु पियूं हलनि गली गली में त असां में हिन ते फ़र्क़ु ई कोन हुयो माना हिक ॿिए ते कोन पिया कयूं फील पियो थिए त शायदि जेके अपोज़िशन आहिनि हुनखे मिली पिया कयूं इन ते वधीक ईंदासीं ऐं असांजा अल्ताफ़ आप गॾु अल्ताफ़ तव्हां सकंड मां आया आहियो ॿुधो आहे ज़बरदस्त नात यादि करे आया आहियो असांजे लाइ ॾाढा झुंगारे आया आहियो। तव्हां ॾिसो पिया पंहिंजो रमज़ान स्पेशल रमज़ान ट्रांसमिशन आहियां हाणे टाइम वक़्तु आहे स्पॉन्सर्स जो असांजी नशरियात जा स्पॉन्सर्स आहिनि एडोर हेयर डाई एंड एडोर हेयर कलर ऐं एडोर वारा चवनि था तू है हसीन वाइट वॉशिंग पाउडर एंड डिटर्जेंट क्विज आइसक्रीम सिरप एंड शरबत मुखड़ी हर्बल ग्राइप वाटर एंड सिरप बटर ब्रेड मुगलिया निम्को वारा चवनि था थोड़ा सा नमकीन हो जाए NX होम अप्लायंसेस NX होम फूड फैक्ट्री ब्लेंडर जूसर्स ऐं मुगलिया निम्को थोड़ा सा नमकीन हो जाए मलका मसाला ऐं अदी नसीम मसाला सही कंदा हुन सां गॾु वाइट वॉशिंग डिटर्जेंट वाइटल सॉल्ट पिंक ऐं हुन सां गॾु असांजी जेका अदी नसीम आयो आहे किचन में काफ़ी बिज़ी आहे कुझु इफ़्तारी ठाहे पई असां लाइ अदी नसीम छा पिया ठाहियो कीअं आहियो ठीकु आहियो किचन में रोज़ो कीअं पियो गुज़रे किचन में रोज़ो त ख़बर ई न पइजी वेंदी आहे कम में त रोज़े जी अच्छा अॼु छा पिया खारायो माण्हू खे ख़बर पवंदी आहे त हा रोज़ो लॻे थो जॾहिं तव्हां बिज़ी हूंदव त ख़बर न पवंदी ठीकु आहे अॼु असांजा रेसिपी आहे चिकन विथ ब्लैक पेपर चिकन ब्लैक पेपर ओके छा या करी वारी आहे या ड्राई आहे ब्लैक पेपर माना कारा पन्ना कारा जेके उहे आहिनि कारा मिर्च तव्हां न डिक्शनरी रखंदा करो गॾु मां सुभाणे खां खणी ईंदुसि ख़बर घटि पढ़ियो आहे चिकन हाफ kg असांजी हुनमें मैरिनेट करे रखियो आहे मैरिनेट में पहिरियों प्रोसेस हर शइ खे मैरिनेट कयो था टेस्ट ईंदो आहे न चिकन जो ऑलरेडी चिकन फिकी आहे अंदरि कोई एॾो टेस्ट कोन अथसि त असांखे टेस्ट ॾींदा आहियूं चिकन खे तव्हां कारनि मिर्चनि में मैरिनेट कयो आहे कारा मिर्च अंडो मैदो पाणी इहो चिकन पाउडर
विझी हिन में हा पाणी बि ऐं थोरो ऑयल बि विझी हिनखे 10 मिंटनि जे लाइ असां हिनखे मैरिनेट कंदासीं। ऐं 3 आहिनि असांजूं वेजिटेबल मतिलबु सब्जियूं, बसर, शिमला मिर्च, गजर, यानी कि इहा सभु एशियन चाइनीज़ तव्हां ठाहियो? एशियन चाइनीज़ आहे। पोइ हिन में असां इहा ड्राई हूंदी या करी वारी हूंदी? थोरी करी वारी ठाहींदसि। अच्छा, हा ड्राई बि ठाहे सघो था, पर हाणे मां थोरो टेस्ट चेंज आवाम घणी आहे। ॿियो आहे इहा बेक पार्लर जो सोया सॉस, हा विनेगर, सही, हा हिन जो मलका जो आहे ब्लैक पेपर, मलका जा ब्लैक पेपर, ऑयल, हा कॉर्नफ्लोर असां पेस्ट ठाहींदासीं जेको एंड में ऐड कंदा आहियूं। हा उन लाइ न करी लाइ ठाहींदा? हा उहो जेको मतिलबु पाणी विझी सूप ठाहिण जे लाइ जेको हूंदो। हाणे हिन में असां पहिरीं ऑयल विझंदासीं, ऑयल विझी पोइ चिकन जेका असां डीप फ्राई कंदासीं। सही, त हीअ ॿुधाए चुकी आहियां काफ़ी टाइम डीप फ्राई करे पोइ उहा चिकन विझाए पोइ 2 चम्मच मतिलबु 1 चम्मच अदरक ऐं थूम जो मतिलबु 2 चम्मच थी विया इहे। पोइ असां सोया सॉस ऐं इहो थोरो विनेगर इहो विझी पोइ जेका असांजी वेजिटेबल आहे उहा विझी पोइ असां हिन में कारा मिर्च ऐं चिकन पाउडर, लूणु थोरो पंहिंजे ज़ाइक़े मुताबिक़ जेको जेतिरो खाए, कंहिंजे वधीक। ताहिरा तव्हां इलाही शौक़ सां ऐं गौर सां पिया ॿुधो, ईअं न न्यूज़ जी जॻह तव्हां रेसिपी पिया ॿुधायो न्यूज़ जी। कल्ह असां शाहिद खां पुछियो कि छा पियो ठहे, हुनखे बि ख़बर ई विसरी वियो ठहे छा। असांखे ज़हन में न सिर्फ़ु हिकिड़ी हिते न्यूज़ वारी शइ हलंदी आहे पई न, त पोइ उहे मिक्स न थी वञनि। रेसिपी खे तव्हां कंटिन्यू कयो, ख़बरुनि खे बि कंटिन्यू कंदासीं। त महिमान असां गॾु मौजूदु आहिनि। राजा भाउ, रमज़ान शरीफ़ जी छा मसरूफ़ियत? रोज़ा बि रखो था या? रोज़ा त अलहमदुलिल्लाह सॼो घर असांजो थोरो मज़हबी बि सां बि तमामु घणो लॻाव आहे। मुंहिंजो वालिद साहिबु सियासत में त पोइ आया, पहिरियों उहो मंसूरा मां आलिम फाज़िल देवबंद पंहिंजो दस्तारबंद, सो उन्हनि जो जेको असरु आहे उहो इहो आहे त पोइ वरी अम्मा जे तरफ़ां बि त घर में रोज़ा त असां नंढे हूंदे खां वठी सभई रखंदा आहियूं, मतिलबु उहो कंप्लीट कंदा आहियूं। ऐं रमज़ान में हिन दफ़े इहा मसरूफ़ियत आहे त सुबुह सां असांजी कोर्ट जेका टाइमिंग आहे उहा हाणे 1:30 बजे ताईं करे छॾी अथऊं। त 1:30 बजे ताईं तक़रीबन कोर्ट में हूंदा आहियूं, वरी ऑफिस, ऐं ऑफिस में पहिरियों त यको देरि सां ई राति जो 8-9 बजे ताईं ऑफिस हूंदा हुआसीं। हाणे रमज़ान जे करे 4-5 बजे ऑफिस सां निकिरी वेंदा आहियूं घर जी तरफ़। घर में वरी इंतज़ारु कंदा आहियूं इफ़्तार खां पोइ वरी मुंहिंजी आहे त थोरी 1-2 कलाकनि खां पोइ वरी वॉक ते डेली वॉक कंदा आहियूं। मुंहिंजो भाणे जो आहे अशहद अंसारी, उहो कैडेट आहे पेटारो मां, हाणे लास्ट एग्ज़ाम्स हाणे थींदसि 2nd ईयर जा। सो उनजो वेट थोरो उहो गेन करे हुन चयो हाणे मूंखे वञिणो आहे आर्मी में, चयो त मां अप्लाई कयां थो, वेट वधीक आहे, पर उन सां गॾु वेही एक्सरसाइज़ बि कंदा आहियूं। मूंखे ॿुधायो मां मोस्ट वेलकम। बिल्कुलु इहो ई आहे। हाणे भला करियर खे अचूं, छा सम्झो था त हाणे जेका ईंदड़ इलेक्शन आहे उन में तव्हां कॉन्टेस्ट कंदव या जेका क़यादत जी मर्ज़ी हूंदी? जॾहिं असां पार्लियामानी पार्टीज़ जो हिसो आहियूं त लाज़मी ॻाल्हि आहे पोइ अप्लाई कंदा आहियूं टिकट जे लाइ, ऐं जेकॾहिं टिकट मिलंदी त पोइ इलेक्शन ज़रूरु कॉन्टेस्ट कबी। उन में तक तव्हांजी मर्ज़ी जो या हुननि जी डिसाइड थियल आहे? कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जिते पार्टी डिसाइड कंदी आहे त तव्हां असांजो फलाणो माण्हू जेको आहे उहो फलाणे तक मां जेको आहे उहो इलेक्शन बीहे। बाक़ी अक्सर इहो हूंदो आहे असां वटि जेका आम रिवाजी कन्वेंशनल जेका पॉलिटिक्स थिए थी उन में त उम्मीदवार जेके हूंदा आहिनि उहे इलेक्टेबल्स हूंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजा हल्का हूंदा आहिनि। असां छो जो पॉलिटिकल वर्कर आहियूं, असां इलेक्टेबल्स न आहियूं। उहे पार्टी डिसाइड कंदी आहे त तव्हांखे किथां बीहणु घुरिजे। पर हिन दफ़े मुंहिंजो इंट्रस्ट आहे छो जो आउं शुरूअ खां वठी करे मलीर में पॉलिटिक्स कई आहे। मलीर में मां इलेक्शन कॉन्टेस्ट बि कई 2013 वारी, वरी 2018 में वरी मां कॉन्टेस्ट न कई त बाबा साईं जन MNA ते कॉन्टेस्ट कई मलीर मां ई। हाणे बि इनशाला मलीर जे ई तक तां मुंहिंजो इरादो आहे त प्रोविंशियल असेंबली जी सीट आहे उन तां इनशाला इरादो आहे त बीहंदासीं। कॉम्पिटिशन हेॾे वधीक आहे, विनिंग हॉर्सिस हेॾे जाम आहिनि। अख आहे कंहिं तक ते या पार्लियामेंट पार्टी सही ॻाल्हि कई। हा पर ईअं अप्लाई कंदो माण्हू, अख त ॻोठ पंहिंजो अख में ई सुणा, अख में तव्हां उन MP खे ॾिसंदा अच्छा इहो अहिड़ो ॾुखियो सवाल तव्हां कयो था। जेकॾहिं टेलीविज़न ते बि असां तक ॿुधायूं असां फलाणे तक ते इंट्रस्टेड आहियूं, कॉम्पिटिशन वधी वेंदी पार्टी में। न सुभाणे खां अफ़्तारी दावत न मिलंदी। न ख़ैर असां वटि निज़ाम ऐं थोरो सिस्टम ॿियो आहे। असां वटि ईअं आहे त असां वटि पार्लियामेंट बोर्ड फ़ैसिलो कंदो आहे। ज़रूरु प्रायोरिटी हूंदी आहे त जंहिंजो जेको तक आहे, जेके पॉकेट्स आहिनि, जेको जिते जंहिंजो मैंडेट आहे उनखे त प्रायोरिटी ज़रूरु हूंदी आहे। पर वरी कॾहिं कॾहिं असां वटि ईअं बि थींदो आहे पीपल्स पार्टी उहा वाहिद पार्टी आहे जेका अनएक्सपेक्टेड नौजवाननि खे तमामु मथी लेवल ते बि खणी आई आहे। सेनेट में बि नौजवाननि खे खणी आई आहे,
पार्लियामेंट में नौजवान खे खणी आई आहे ऐं ग्राउंड लेवल जे वर्कर्स खे उहे तव्हां उनखे सुञाणींदा आहियो। अहिड़ा खोड़ सारा एग्ज़ाम्पल्स आहिनि जिन खे पीपल्स पार्टी जी क़यादत उते ओसिते पहुचाइबो आहे। त असांजी बि इहा उमेदु हूंदी आहे इंशाअल्लाह ताला माण्हू कमु करे थो पोइ सियासत आहे वारी जो पंधु। पार्टीज़ में ई हूंदा त कोशिशि कबी आहे त मतिलबु नज़रनि जे अॻियां माण्हू घुमे फिरे पियो, वॾनि जी जेका क़यादत आहे अख में हुजे। हाणे दौर चेंज थी वियो आहे, हाणे ॾिसो न कमु बि करे हाणे कमु नज़र थो अचे। अॻु में तव्हांजो कमु ॿुधाइण लाइ को माण्हू हुजे, को सोर्स हुजे, हाणे तव्हां पंहिंजो सोर्स पाण आहियो। तव्हां उहा शइ पोस्ट कंदो जेका तव्हां कंदो, जेकॾहिं तव्हां कंदो न त फेक शइ पोस्ट ई नथा करे सघो न। तव्हां फेक शइ पोस्ट कंदो तव्हांखे वेरी नेक्स्ट सेकेंड में को न को माण्हू अची उते रिप्लाई कंदो ऐं उन तव्हांखे काउंटर कंदो त तूं हिते हुआ ई कोन। चाहे केॾा वॾा जलसा हूंदा आहिनि न, केरु केरु फेक पोस्ट लॻाए ॾेखारे न पोइ उते अची करे रुगो सेल्फियूं कढी हलूं बसि हाणे मूंखे इहो ई करिणो। घणा ईअं बि हूंदो आहे, ईअं बि हूंदो आहे, पर कम वारो माण्हू नज़र ईंदो आहे, नज़र ज़िमेदारी हूंदी। यकीनन। अच्छा कल्ह बि असां जखरानी साहिब खां सवालु कयोसीं त अॻु में नौजवान ईंदो हो महिनत जे लाइ, कारकुन जेको थींदो जेको प्योर हिकिड़ो चवंदो भई आउं कारकुन आहियां, जेलो आहियां, जेको बि आहियां वाटेवर। हाणे जेको अचे थो उहो अचे थो मूंखे उहिदो कहिड़ो ॾींदो। तव्हां सां बि ईअं हूंदो की जेका नई लाट जेका पार्टी जॉइन करणु चाहींदी हूंदी को न को मक़सदु खणी पोइ अचनि था। बिल्कुलु आहे उनजो ॾिसो उनजा असां पाण ज़िमेदार आहियूं। त अॼु जे नौजवान खे हिकु त असां स्टूडेंट पॉलिटिक्स न हुजण जे बराबरि आहे असांजे तालीमी इदारनि में। त उहा जेका प्राइमरी नर्सरी जेका हुई उहा ख़तमु थी वई आहे त पॉलिटिकल वर्कर थींदो छा आहे। ॿियो इहो आहे त असांजो जेको पॉलिटिकल सिस्टम आहे ख़ासि तौर ते सिंध जो जेको पॉलिटिकल सिस्टम आहे ऐं उन में बि ख़ासि तौर ते जेके गुज़िरियल 20 साल आहिनि उनजे अंदरि असां ॾिठोसीं त हिकिड़ो अहिड़ो नौजवान ॾिसे थो त यार हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिंखे 20 साल अॻु में साइकिल बि कोन हुई, अॼु उहो वॾियूं वॾियूं गाॾियुनि ते घुमे थो, अॼु उन माल ठाहियो आहे, पैसो ठाहियो आहे, त उहो सम्झे थो शायदि अर्निंग जो वाहिद ज़रियो पॉलिटिक्स आहे ऐं शॉर्टकट बि पॉलिटिक्स आहे। इन करे मां अचां, मूंखे अचण सां ई उहिदो मिले ऐं पोइ मां अॻिते निकिरां ऐं पोइ मां सियासत खे ज़रिया मुआश बणायां। त इन में असां सभिनी जो क़सूर आहे। जेतिरा बि सियासतदान हिन वक़्तु मौजूदु आहियूं असांखे घुरिजे त असां पंहिंजूं जेके पॉलिटिकल नर्सरीज़ आहिनि उन्हनि खे मज़बूत कयूं त जीअं जेन्युइन पॉलिटिकल वर्कर उतां निकिरे, उन्हनि खे पढ़ायो वञे। स्टडी त बिल्कुलु कोन्हे, स्टडी सर्कल्स कोन्हनि, किताब कोन था पढ़नि, उन्हनि खे ख़बर कोन्हे त नेल्सन मंडेला केरु हुयो, माओ ज़ेतुंग केरु हुयो, उन्हनि खे इहा ख़बर न आहे त फ्रांस जो इनकलाब छा पियो चए, चाइना में इनकलाब कीअं आयो। त पहिरीं स्टडीज़ थींदियूं हुयूं। इहे ख़ासि तौर ते साईं रसूल बख्श फरीद साहिब जी पार्टी में जेको बि मेंबर ईंदो त उनखे किताब ॾिना वेंदा त बाबा पहिरियां किताब पढ़ो उन खां पोइ ॻाल्हाईंदासीं। भले तव्हांजो पार्टी में पहिरियां 5, 8, 10 किताब पढ़ी अचो पोइ ॻाल्हाइण जहिड़ा थियो। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि ज़बरदस्त आहे त हाणे पढ़ायो नथो वञे, हुनखे तरबियत नथी थिए। हर पार्टी में न बिल्कुलु ईअं आहे। हर पार्टी में तव्हां राजा भाई ख़बर हूंदी जेकॾहिं तव्हांजो वास्तो तमामु घणो रहियो आहे इन सर्किल में, स्टडी सर्किल हर पार्टी खे लीड कंदो आहे। ठीकु आहे न। हाणे बिलावल साहिबु पंहिंजी सियासी कैरियर जो आगाज़ कयो त हू मोहतरमा बेनज़ीर भुट्टो यकीनन हुनखे उहा लर्निंग ॾिनी, आसिफ अली ज़रदारी साहिबु हुनखे उहा लर्निंग ॾिनी, वरी हुनजे फैमिली बैकग्राउंड या हिते जेतिरा बि हुनजा सीनियर्स हुया हिकदमि त को बि माण्हू ईअं सीट ते वेही लीड कोन थो करे। वरी जॾहिं ज़िमेदारी अचे थी त ज़िमेदारी जंहिं माण्हू थींदो उहो सिखंदो आहे, उहो ग्राउंड लेवल ते वर्क कंदो आहे। हाणे ही बादशाह माण्हू आहिनि, अलाह साईं हुनखे सभु कुझु ॾिनो आहे। कहिड़ी ज़रूरत आहे सुबुह जो 7 बजे 8 बजे उथी मासिस में वञणु, जलसनि ते टाइम ते पहुचणु, रैलीज़ खे लीड करणु ऐं इलेक्शन कैंपेन करणु, अरिड़हं ॾींहं 20 ॾींहं कैंपेन करणु ऐं उहो बाय रोड उन ट्रकुनि ते कहिड़ी ज़रूरत आहे। इहे स्टडी सर्किल जो ई रिज़ल्ट आहे त हुननि पढ़ी आहे सियासत खे, हुननि सम्झो आहे पंहिंजे वॾनि जी सियासत खे, पंहिंजी मदर जी स्ट्रगल खे ॾिठो। असीं वरी ईअं ई पंहिंजे लीडर्स खे ॾिसंदा आहियूं त यकीन उन्हनि मां मोटिवेशनल हा लाज़मी ॻाल्हि आहे। कॉल ते केरु आहिनि असां सां गॾु? हेलो वालेकुम अस्सलाम साईं, पंहिंजो तारीफ़ कराइजो। कासमाबाद हैदराबाद जिंदाबाद। छा चवंदो मुराद भाउ? साईं मुंहिंजो पसंदीदा तमामु कैंडिडेट तव्हां विहारियो आहे राजा अंसारी साहिबु। अच्छा माशाल्लाह, असां वोट ॾियूंसि माना तव्हां साईं अस्सलाम वालेकुम। कैंडिडेट पसंदीदा तव्हांखे सलाम। वालेकुम अस्सलाम। साईं तव्हांजे हिसाब सां तमामु मूंखे मुतासिर कयो आहे। बेसिकली मां तरक़ी पसंदि जो आहियां, प्रेसिडेंट आहियां साल के कासमाबाद। अच्छा महिरबानी भाउ, महिरबानी। ऐं कॉल ड्रॉप थी वई शायद, छा थियो? वरी ट्राई करे सघो था तव्हां। हा अदा वरी ट्राई कजो भाउ। असां बि तव्हांजी पार्टी सां आहियूं, असां हिननि जी पार्टी सां आहियूं, असां सभिनी पार्टी मुंहिंजूं सभु पार्टियूं आहिनि। सची ॿुधायां जेतिरियूं पाकिस्तानी रजिस्टर्ड पार्टियूं आहिनि न कलदम खां सवाइ उहे सभु मुंहिंजियूं आहिनि। हा ठीकु आहे, अॼुकल्ह त कलदम बि वोट वठनि थियूं। न मां उन्हनि सां मुंहिंजो को तालुक़ु, जेके पाकिस्तानी पार्टियूं आहिनि उहे मुंहिंजियूं पार्टियूं आहिनि, सभई पार्टियूं आहिनि, सभिनी सां असांजी आहे। अच्छा हाणे जेको महाज़ आहे उहो आहे सोशल मीडिया वॉर जो।
सोशल मीडिया हिकिड़ो इम्पैक्ट रखे थी ख़ासि तौर ते यंग जनरेशन में, त उनखे कीअं इंस्पायर कजे, कीअं ॿुधाइजे, कीअं मोटिवेट कजे, कीअं उनखे उकसाइजे या उनखे जज़्बो सोशल ॾियारिजे। मीडिया तव्हांखे रिज़ल्ट ॾिनो न वज़ीर छा आज़म सोशल पाकिस्तान जो, हा इवन त अॼु लोड़ियो पिया न हा सभु। बिल्कुलु हाणे छा पोइ आहे सोशल मीडिया जो इम्पैक्ट पार्टीज़ ते कीअं थो पए? असल में SMTs त आहिनि पंहिंजी पार्टीज़, हर सभिनी पार्टीज़ उनखे महसूसु कयो आहे त सोशल मीडिया जो तमामु घणो असरु आहे ऐं उनखे ॾिसंदे तमामु सभिनी जमातुनि पंहिंजे पार्टीज़ में सोशल मीडिया टीम्स जो बुनियादु रखियो आहे ऐं पीपल्स पार्टी में बि आहे, मुस्लिम लीग में बि आहे, सभु विंग्स कमु कनि पियूं। ऐं उन में हिकिड़ी शइ जेका अञा उन में मैच्योरिटी अचणु घुरिजे उहो इहो आहे त हाणे हिन वक़्तु PTI जो को नुमाइंदो आहे कोन, इन करे इहा ॻाल्हि ख़बर न आहे करणु घुरिजे या न करणु घुरिजे, पर असां इस्लाह जे लाइ कयूं था। त PTI हिकिड़ो अहिड़ो अंसर उन में इंट्रोड्यूस कराए छॾियो सोशल मीडिया जे हवाले सां त का बि पोस्ट आहे, को बि आहे, इख़्तिलाफ़ु रखिणो आहे ऐं बदतमीज़ी वारे अंदाज़ में इख़्तिलाफ़ु रखिणो आहे। गाली गलोच जी पॉलिटिक्स जेका आहे, गाली गलोच वारी जेका पोस्टेज आहे, उहा उन्हनि तमामु घणी हद ताईं मुतारिफ़ कराई, जंहिंजे करे सॼी सोशल मीडिया जी हैयत ई तब्दील थी वई। जॾहिं तव्हां कंहिंखे गार ॾींदो त लाज़मी जवाब में तव्हांखे गार मिलंदी। त पोइ असां जेका यंग जनरेशन आहे उनजी तरबियत ठीक थी न सघी सोशल मीडिया ते। इन करे हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे, जीअं असां अॻु में बि ॻाल्हायोसीं स्टडी सर्कल वारे हवाले सां, त हाणे सोशल मीडिया ऐं स्टडी सर्कल खे पाण में कंबाइन करणु घुरिजे। जेतिरी बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, मां इहा ॻाल्हि इंस्टीट्यूशनलाइज़ेशन जे हवाले सां कयां थो त एज़ अ इदारा जेके सियासी जमातूं एज़ अ इदारा जीअं कमु कनि थियूं त उन्हनि खे पंहिंजा इहे इदारा मज़बूत करणु घुरिजनि। त सोशल मीडिया पंहिंजी टीम खे स्टडी सर्कल जी टीम सां गॾु उन्हनि खे कंबाइन करणु घुरिजे त जीअं जेका पोस्ट बि रखो, काई बि शइ रखो, तव्हां पंहिंजो को बि ओपिनियन रखो, उहो एतिरो जानदार ऐं एतिरो उन जो कंटेंट जेको आहे उहो एतिरो पावरफुल हुजे त जेको ॾिसंदड़ आहे उनखे मैसेज भलो वञे ऐं जेके दुनिया खां ॿाहिरि वेठल माण्हू आहिनि उहे ॾिसंदा यार पाकिस्तान जा पॉलिटिकल वर्कर्स केॾा मैच्योर आहिनि ऐं उन्हनि जो इशूज़ ते जेका अप्रोच आहे उहा केॾा मैच्योर अप्रोच आहे। असां वटि उहो न थियो बदकिस्मती सां, पर हाणे उन ते कमु करणु घुरिजे। इन करे सोशल मीडिया नो डाउट तमामु वॾो हथु आहे। असां वटि कास्ट खे तमामु घटि हाईलाइट कयो वेंदो आहे, पर जेको कास्ट खे हाईलाइट कंदो आहे उनखे काउंटर कयो वेंदो आहे, उनखे काउंटर कयो वेंदो आहे अब्यूज़ लैंग्वेज सां। हाणे इहे फैक्टर जेके आहिनि, हिकिड़ो माण्हू हिकिड़ो फ़र्दु वाहिद का जुमिलो का गार ॾेई थो वञे, पर उनखे रिप्लाई करण लाइ अलाए केतिरा नौजवान लही था पवनि, उनखे उनजे गार जो जवाबु गार सां ॾियणु। ठीकु आहे, पोइ उनजो शुजरो कढींदा, पोइ उनजा वॾा नंढा वरी सियासी कैरियर वरी फोटो पोस्ट एडिट था थी वञनि। ठीकु आहे, ऐं एडिटिंग माशाल्लाह अॼुकल्ह एॾी ज़बरदस्त आहे, सम्झी सघो था। एॾो उनखे पोइ एॾो ख़राबु था कनि, मतिलबु हिकिड़ी कंहिं पर्सनैलिटी खे जेकॾहिं मां ज़िद में अची करे उनखे मां कुझु चवां थो त मुंहिंजा जेतिरा बि फॉलोअर हूंदा, 4 दोस्त हूंदा, उहे उन ज़िद में अची करे उनखे एॾो ख़राबु कंदा, वरी हुनजा फॉलोअर त तव्हां ॾिसंदो कलाक जे अंदरि तव्हांजे ट्विटर ते माहौल ई चेंज हूंदो। एक्टिंग बि कई, तव्हां होस्टिंग बि कई, मॉडलिंग बि कई, मार्केटिंग में, हाणे अञा ॿियो कुझु आहे तव्हांजो? घणो कुझु ज़िंदगी में माण्हू जेतिरो करे ओतिरो घटि आहे। अच्छा, ऐं हर शइ मां थोरो घणो सिखियो आहियां अञा ताईं। प्लेट खणी थोरो हे बि खणा, मज़ो सभई शयूं टेस्ट करणु घुरिजे। मज़ो आहे न ज़िंदगी में, टेस्ट करे पोइ माण्हू ख़बर पए यार, पोइ इहो पुछंदे मानी खाधी न यार मज़ो न हो मानी न कंहिं शइ में त वधीक मज़ो आयो हूंदो। हा, जंहिंमें हिन महिल आहियां पॉलिटिक्स में, मुंहिंजे मिज़ाज में शायदि इहा शइ वधीक। मसूद, कॾहिं तव्हांखे असां कारो कोट पाईंदे ॾिसंदा आहियूं, प्रैक्टिस कयो था? जी मां पंहिंजा जेके पर्सनल मैटर्स हूंदा आहिनि, पंहिंजे मैटर्स ई पढ़िया आहियूं त पंहिंजो पाण खे त डिफेंड करे न त टाइम कोन हूंदो आहे, वकालत लाइ खपे टाइम, पर वरी बि इहो आहे त मां फोकस कंदो आहियां त इन टच रहां, प्रैक्टिस में रहां। पर तव्हां जलसनि ते वेंदा आहियो, तव्हांखे सियासी कारकुन घटि चवंदा, अरे साईं मसरू टीवी वारो साईं। हाणे माण्हू मतिलबु हाणे सम्झी विया त हिन ई पासे अथव, हाणे हुनखे पक थी वई आहे, पर अलाह जी महिरबानी आहे, इहा बि फैन फॉलोइंग अलाह जी तरफ़ां आहे। उहो तव्हां बैकअप त हूंदो न, ज़ाहिर बैकअप मिलंदो हूंदो। ऐं किथे किथे ईअं त हूंदो आहे अनएक्सपेक्टेड माण्हू ईअं पंहिंजे ख़्याल में वठंदो आहे, को न को माण्हू मिलंदो आहे, अची ॻाल्हाईंदो आहे, ॿुधाईंदो आहे। पोइ माना शोबिस खे टाटा बाय बाय अरसो थी वियो सफ़ा हलन ऐलान त बाबा हाणे वरी इरादो बि कोन्हे, असांजी ॿी का ब्रांच न आहे, असां को कुझु बि न आहे। हा ठीकु आहे, न वरी न टाइम। ऐं पोइ असां वटि ॾाढो सुठो गानो आयो आहे मॉडलिंग लाइ, मुंहिंजे ज़हन में तव्हां पर तव्हां जवाबु ॾेई छॾियो। माना ॿियो को ॾिसां मां गॾु हूंदासीं ज़रूरु। अच्छा राजा भाउ, तव्हां एॾी ज़बरदस्त तव्हां प्रोग्राम कंदा आहियो, करंट अफेयर्स खे, इशूज़ खे तव्हां ॾिसंदा आहियो, पोइ छा तव्हां पाण धुर थी वियो तॾहिं छॾिया, या आहे इरादो त
को अहिड़ो न्यूट्रल को ॿिया सब्जेक्ट्स को मोटिवेशन को कैरियर काउंसलिंग ते प्रोग्राम अहिड़ो बिल्कुलु मतिलबु न्यूट्रल अहिड़े क़िस्म जो को प्रोग्राम हूंदो ज़रूरु कंदुमि मां अञा ताईं मूंखे शौक़ु हूंदो आहे पर इहो हुयो त मां जॾहिं नवां सिंध जा चैनल्स आया त पोइ उन में हुयो त करंट अफेयर्स जे हवाले सां नौजवाननि जे हवाले सां मां प्रोग्राम कया अहिड़ा डिबेटिंग प्रोग्राम बि कया जंहिंमें हिकिड़े ई मौज़ू ते सिंध जे तालीमी इदारनि मां नौजवान घुराईंदा हुआसीं जेके मौज़ू जे फॉर एंड अगेंस्ट ॿिन्ही में ॻाल्हाईंदा हुया ॾुखिया मौज़ू बि हूंदा हुया ऐं मूंखे यादि आहे हिकु दफ़ो असां कालाबाग डैम जो इशू खयोंसीं त कालाबाग डैम जे इशू ते फॉर एंड अगेंस्ट ऐं यकीन कयो त एतिरो सिंध जे अंदरि माण्हू इन कालाबाग डैम जे इशू ते सेंसिटिव आहिनि असांखे को माण्हू कोन मिलियो जेको कालाबाग डैम जे फॉर में ॻाल्हाए इन करे असां चारई महिमान वेही पोइ हुनजे स्टडी जे पहलूज़ ते त आख़िरकार असां सिंधी माण्हू कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु छो आहियूं ऐं उनजा जेके टेक्निकल इशूज़ आहिनि उन ते पोइ वेही ॻाल्हायोसीं चवण जो मक़सदु इहो आहे त मां रहियुमि उन में पॉलिटिकल प्रोग्राम बि कया इंटरव्यू बेस्ड प्रोग्राम बि कया पोइ जॾहिं मूंखे पार्टी में ज़िम्मेदारी मिली वई त पोइ मां पाण पंहिंजे प्रोग्राम मैनेजर खे वञी चयुमि त हाणे छो जो आउं धुर थी वियो आहियां तव्हां ॿिन्ही पासे पाण फ़ैसिला कयो था यार युथ न रहियो आहे हाणे हे छॾियां यार हाणे पार्टी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे तनक़ीद बराए इस्लाह कंदा रहिया आहियूं जेको बि बुरो शइ आहे ख़राबु शइ हुनखे ख़राबु चवंदा रहिया आहियूं पोइ जॾहिं पंहिंजे अंदरि उहा शइ ॾिसंदा आहियूं त पोइ गिल्ट महसूसु थींदो आहे इन करे सभ खां पहिरीं फ़ैसिलो कंदा आहियूं त न यार जॾहिं असांजो इहो ख़्यालु आहे त को ओवर एज माण्हू यूथ में न हुजणु घुरिजे त पोइ मां पाण छो आहियां जे असांजो इहो ख़्यालु आहे त जेकॾहिं तव्हां पॉलिटिकल पार्टी सां आहियो त तव्हां पॉलिटिकल प्रोग्राम एज़ अ होस्ट कोन था करे सघो त पोइ मां पाण छो कयां बाक़ी इहो आहे तव्हां वारी ॻाल्हि त जेकॾहिं मौक़ो मिलियो ऐं इन क़िस्म जा न्यूट्रल या स्टडी जे हवाले सां या शेरो शाइरी जे हवाले सां या प्रोग्राम थिया ज़रूरु तव्हांजी पार्टी जो हिकिड़ो सेनेटर जेको प्रोग्राम त कंदो आहे या वरी ईअं हुजे हा या वरी ईअं हुजे त सभिनी जी मिसाल जो हिकिड़ो प्रोग्राम असां अहिड़ो डिज़ाइन कयूं या शायदि अली साहिब सां ॻाल्हायूं था त पीपल्स पार्टी जी तरफ़ां साईं हुजे मां मुस्लिम लीग तरफ़ां आउं हुजां पीटीआई तरफ़ां हिकु नौजवान माण्हू खणिजे ऐं पाण में पॉलिटिकल वर्कर्स वेही करे हिकिड़ी मैच्योर छा पैगाम ॾींदो राजा टाइम असां वटि हे जेको मां सम्झां थो त रमज़ान मुबारक आहे ऐं रमज़ान जे करे उनजे तव्हांजो प्रोग्राम बि रमज़ान ट्रांसमिशन जो हवाले सां आहे त मुंहिंजो प्रोग्राम नौजवाननि खे इहो ई हूंदो त पंहिंजे किरदार खे जेका आहे उहो एतिरी ऊचाई ते पहुचायो त तव्हांजे किरदार में कंहिं बि क़िस्म जी का घटिताई कंहिं बि क़िस्म जी का अहिड़ी शइ न हुजे जंहिंमें माण्हू तव्हां ते आङुर खणनि हमेशह जॾहिं तव्हां हलो ज़िंदगी अहिड़ी तरह बसर कयो जो तव्हांजी मौत नाइंसाफ़ी बणिजी वञे यूनामुना मशहूरु फिलोसोफर आहे यूनान जो उनजो इहो कॉल आहे त ज़िंदगी अहिड़ी तरह बसर कयो जो जॾहिं तव्हां गुज़ारे वञो त माण्हू चवंदी आहे नाइंसाफ़ी थी आहे वाह ज़बरदस्त छा मैसेज आहे नौजवान लाइ ख़ासि करे ऐं हर उन माण्हू लाइ जेको हिन वक़्तु हिमत हारे वेठो आहे अहिड़े दौर में मां उन सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि हिमत हारजणी न आहे का बि शइ नामुमकिन न आहे जेका बि शइ तव्हां दिलि सां करणु चाहींदो त तव्हांजी उन इरादे में तव्हांजा 4 नेक दोस्त बि गॾिबा कुझु फैमिली मेंबर बि गॾिबा ऐं गॾे सॾे जेकॾहिं तव्हां उन इरादे खे पकड़ींदो त यकीन तव्हां पंहिंजी मंज़िल माणींदो इन जे करे हिमत ऐं हौसलो ऐं ख़ासि करे पंहिंजे पेरेंट्स जी वधि में वधि ख़िदमत कयो रमज़ान जो महीनो आहे कंहिं ग़रीब खे जिथे बि ॾिसो पाण खां वधीक कोशिशि कयो त पंहिंजे थोरे रती बराबरि उनजी हेल्प कयो त शायदि उन वक़्तु सुठो गुज़री वञे वॾी महिरबानी राजा वॾी महिरबानी तव्हां पेरेंट्स जो चयो पेरेंट्स तव्हांखे चई बीठा आहिनि शादी करे नथा कयो हुनखे जल्दी राज़ी कयो आदि नसीम वटि हलूं था ऐं अपडेट वठूं था चिकन विद ब्लैक पेपर जी आदि नसीब छा अपडेट आहे इहो आहे त हिनखे डीप फ्राई करियां पई चिकन खे डीप फ्राई कयां चिकन खे डीप फ्राई कयो पिया हाणे छा नेक्स्ट छा कंदा तव्हां अॻियां छा कंदा हिन खां बाद में पोइ हिन में ऑयल विझी पोइ चिकन विझंदासीं थूम अदरक जो पेस्ट पोइ बेक पालक जो सोया सॉस आहे उहो विझंदासीं अच्छा हुन खां बाद में पाणी विझी पोइ कॉर्नफ्लोर अॼु पकोड़ा कोन पिया ठाहियो लॻे पकोड़ा आहिनि पकोड़ा हाणे केॾे वेंदा रमज़ान में पकोड़ा ऐं सिराइकी में त ॿुधायो अॼु सिराइकी तव्हां ॻाल्हायो कोन्हे अच्छा सिराइकी में पकोड़ा ॿुधाया हा पकोड़ा जी रेसिपी सिराइकी ॿुधायो ठीकु आहे ॿुधो पकोड़नि जी रेसिपी सिराइकी में जी अॼु कहिड़ा पकोड़ा पिया ठहनि पटाटनि जा या मिक्स आलू वारा आलू पटाटनि वारा रेसिपी ॿुधायो पूरी पटाटनि को पहले स्लाइस कटिंग की हुन पिछो पाणी थधे पाणी अच रखियनि ॿियो कॉर्नफ्लोर इहो इहो बेसण मिक्स कर हिन पिछे असां थोरे अॼु मिर्च में घटियमि साविया थोरा इहो क्या नालो फूदना इहो दाणे उहे बि घटे में न त मां नहीं घटंदी आहियां हाँ न तो मैं नहीं कहते नहीं नहीं कहते नहीं ठीक है आप बुधाओ गाढ़े मिर्च इंदे करे पिछे वाला सा गरम तेल जो कोई इहो असां घटेसूं मेरे ये बेसण
पीछे वो मिक्स कर इंदा पीछे कढेसूं से थोड़ा ड्राई करेसूं आलू को अगर ड्राई न करेसूं तो पीछे वो बेसन जो सारा पेस्ट थियाले वो वधिक पानी थी वैसी इन दे करे ड्राई थी सी तो वो जो पेस्ट रासी उई रासी हाणे ता बुधायो छा बुधायो अदी नसीम मतलब अदी नसीम इहो आख्या त इहो असां पटाटे पहले थधे पानी च रखेसूं उनका पीछे वले जो बेसण ऐं मैदा जो ठाहे तुसां जो घते मैदा ना कॉर्नफ्लोर मतलब मकई दा आटा जो घते है उन वक्त तुसां को घते सो गरम तेल को हां गरम तेल हां पीछे वो ड्राई करे सो ना के ड्राई कंदा ता तेल में विझी ड्राई किए कंदा मैं पेस्ट ठया ले ना हां न मैं अलाए किना भी गलावे अदी मेरे को बुधावे ही न पई अदी ताहिरा को भी बुधावे लगदा वे पेस्ट जो ठया ले ना बेसन और कॉर्नफ्लोर माने मकई दा आटा सा मिक्स किता जो लूण मिर्चा गतियन से सावे दाणे सावे मिर्चा उइंदा सजा पेस्ट ठायो से उनको पानी वणी घात थे पर इतला के तो से जी असा पटाटे गते सु तो वो असा उस डायरेक्ट की चा डीप फ्राई करे सु अच्छा डायरेक्ट डीप फ्राई अगर वो किए थी सी जना सा पटाटे थधे पानी रखन से तो पानी छुड़े सी थधे जित माना वो आस्ते आस्ते पानी छुड़े सी तो वो सजा सारा जो को बेटर ठयाले वो पानी थी वैसी जैसे बेसन गतना पोसी ड्राई करे पो पटाटो ड्राई करे टिश्यू करो या कई प्लेट ते रख छोड़ो ड्राई कर पीछे ओइनल बाद है अच्छा 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 हानी मैं समझ गया मैं थोड़ा ज़हनी तौर में सही नहीं है नंढे लायक बड़ी मेहरबानी अदी नसीम तो सारी ज़बरदस्त रेसिपी होंदी है ना असां जेके देखण वाले भिरा न अध्ययन वो आखिर अदी नसीम जरा सरायकी गलाईंदी है तो असां को एडी अपनी अपनी लगदी है ये लगता है जना सारे घर दी है अदी नसीम ऐं असां भी आखिर से तो जितने भी सारे देखण वाले न उहे सारे घर भाती मुसलमान तो सब बदा अपने भेण भरा सब भेण भरा से पर जेका बोली है जाहिर सब बोले अपने सब सुठिया बोले सब सुठे पर जेका तुसा सरायकी गलाईंदे वे जेके घर च सरायकी गलाईंदे न ओ जरे तुसा को सरायकी बुधदे न वो आखदे न दी सारे घर दी पी लगदी है जाहिर क्यों नहीं देखना बुधन की मोहब्बत है ना हां बुधन च देखो दी तायरा पूरा मजा पे आंदा जन दी तायरा दी अपनी बोली तो सरायकी घर सरायकी गलाईंदे बिल्कुल तो जी दोस्तों प्रोग्राम तो जारी है पर प्रोग्राम में हींअर असां न्यूज़ ब्रेक खां पोइ असांजा जेके महिमान आहिनि से असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं संदन तालुक शोबे सां ड्रामनि सां लिखण सां पढ़ण सां अदाकारी सां सदाकारी सां ऐं जेकॾहिं जेके स्टेज टीवी रेडियो जो ज़िक्र कजे ऐं हिननि दोस्तनि जो ज़िक्र न कजे त इहो गैर मुनासिबु थींदो बहितरीनु एक्टिव ऐं हिकिड़ो दोस्त असांजो सोशल मीडिया ते अॼुकल्ह छायल आहे छाकाणि त अॼुकल्ह सोशल मीडिया हिकिड़ो अहिड़ो हथियार आहे जेको हर वक़्तु हथ में आहे जेॾीमहिल दिलि चए ओॾीमहिल हवाई फायरिंग कजे सो असांजे ॿ ॾाढा मुअज़िज़ नाला ॾाढा मोतबर नाला शानदार कमु थियल आहे सिंधी मीडिया जे हवाले सां असांजा सीनियर असांजा प्रोड्यूसर बि रहिया आहिनि हींअर अदाकारी बि कंदा साईं नवाब मेहदी साहिब असां गॾु मौजूदु आहिनि ऐं अदा वाहिद रज़ा असां गॾु साईं भली कार ख़ुशि आहियो तबियतूं ठीकु आहिनि मेहदी साहिब तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला ख़ुशि करे तव्हां ठीकु आहियो वाहिद भाउ अदा अल्ताफ़ नक्शबंदी असां सां गॾु पहिरें खां मौजूदु आहे तव्हां खां बि हींअर असां बहितरीनु कलाम ॿुधंदासीं नवाब मेहदी साहिब कहिड़ा हाल आहिनि छा पियो थिए अॼुकल्ह छा मसरूफ़ियत आहे साईं आराम पिया कयूं घर जी ऐं ड्रामो बि लिखूं पिया हिकिड़ो हा उन सां गॾु हिकिड़ो किताबु पंहिंजी ज़िंदगी जी यादाश्तुनि जो हा असल में ही जेका असांजी जेका फील्ड आहे जी तव्हां असां जेके बि फील्ड में आहियूं इन खे काफ़ी सिंध में रहंदड़ अहिड़ा माण्हू जेके आहिनि से अॻे वॾा असांजा ऐं हाणे बि काफ़ी अहिड़ा माण्हू जेको सुठो नथा सम्झनि अच्छा सही त हीअ जेका ऐसा फील्ड मेजॉरिटी जेके सुठी न आहे सही उन्हनि खां सिर्फ़ु आउं इहो पुछंदुसि छा तव्हांजी PhD कयल आहे हिन में मास्टर कयल आहे हिन में छा में सुठी न आहे सही असां वटि हिन फील्ड में जेके अचनि था दोस्त अचनि था तव्हां यकीन कंदो सजा साहिब त 10 सालनि खां पोइ वञी मूंखे सम्झ में आयो त परफॉर्मेंस छा थींदी आहे 10 साल PTV ते 10 सालनि खां पोइ ऐं पोइ आस्ते आस्ते पुख़्तगी ईंदी वई पोइ वरी आउं प्रोड्यूसर बि थियुसि जनरल मैनेजर बि थियुसि सम्झ में अञा नथो अचे काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके फिल्मूं बि ठाहिनि पिया या नौजवान असांजा फिल्मूं ठाहिनि पिया या अदाकारियूं कनि पिया पर मूंखे चवंदा आहिनि त सिंधी जेके चैनल आहिनि असांजा से असांखे पैसा सुठा कोन था ॾियनि अच्छा आउं उन्हनि खे चवंदो आहियां त बाबा ॻाल्हि ॿुधायो पहिरीं आहे त असांजी मीडिया हेतिरी आहे सिंधी मीडिया जेका आहे
हू पंहिंजा पघार ॾियनि। सही ॻाल्हि आहे, पर पंहिंजी वितार हर को करे थो, केरु कंहिंखे ज़बरदस्ती ॾाहे, जेको अचे थो शौक़ु पूरो करे थो या पंहिंजी परफॉर्मेंस ॾिए थो उनखे उहो मिले थो, जेके न आहे पसंदि उहो ॿियो को कमु करे। ऐं माशरता 1976 खां 2011 ताईं PTV सां सलाहियल सभु शोभा कवर कया हूंदा तव्हां त मेहदी साहिबु? बिल्कुलु, घणा असांजा दोस्त अहिड़ा प्रोड्यूसर जेके दुनिया में न आहिनि, उहे चवंदा साईं असांखे, असां त ड्रामे खां सवाइ ॿियो कुझु कंदा ई कोन आहियूं। के चवंदा हुआसीं असां त म्यूज़िक खां सवाइ कुझु कोन कंदा आहियूं। ऐं चवंदा आहिनि त उहे चट आहिनि। प्रोड्यूसर माना प्रोड्यूसर, उनखे म्यूज़िक मिले, चिल्ड्रन शो मिले, स्टेज शो मिले, माशाल्लाह अवां वर्क प्रोग्राम कयो उहो मिले, फोक म्यूज़िक मिले या वेस्टर्न म्यूज़िक मिले, जेको प्रोग्राम उनखे मिले, डॉक्यूमेंट्री मिले, मेलनि जी कवरेज करणी हुजे त उहो उन में एक्सपर्ट हुजे, दिलि लॻाए कमु करे। छाकाणि फील्ड अहिड़ी आहे, बाक़ी इहे जेके डिपार्टमेंट्स हुन में अचनि, बिल्कुलु उर्दू हुजे या सिंधी हुजे, उर्दू असांजी पंहिंजी सभु ॿोलियूं असांजूं पंहिंजियूं। सिराइकी तव्हां हींअर ॻाल्हाए वेठे त आउं जॾहिं पढ़ंदो हुउसि त मूंखे कॉलेज में 2 टे लिगारी पढ़ी आया। भई त तोसां लिगारी हो? हा, आउं लिगारी आहियां। तोसां अपनी ॿोली क्यों नहीं पे करे दे? त मूंखे कान थी अचे। हुननि चयो त माइट कितले शर्म जी ॻाल्हि आहे, तोखे अपनी ॿोली कोन ईंदी। उन ॾींहं खां वठी मूं कोशिशि कई त यार इहा त सही ॻाल्हि आहे, पंहिंजी ॿोली अचणु घुरिजे। पोइ सिराइकी सिखियुसि त पोइ जीअं ॿुधंदा आहियो न त कांग पे हलियो मोर जी हलणी सिखणु, पंहिंजी बि छॾाए वियुसि हली, वरी रियासती ॿोली सिखी वियुसि। वाहिद भाउ कहिड़ो हाल आहे? ठीकु आहियो त ठीकु आहे, को जुमिलो तरी आयो आहे पर हाणे छॾियूंसि था जुमिले खे, पंहिंजे बारे में ॿुधायो। वाहे कढो न न न छॾियोसि न। असल में मां बि इहो नोट कयां पियो त माना साईं हिकदमि चवंदा आहिनि तीर में 2 शिकार के 3 शिकार बि थींदा आहिनि। साईं हिकिड़ो ही पंहिंजो प्रोग्राम बि करे थो ऐं बजाए की ट्यूशन वञी करे वठे, सिराइकी सिखे, को उस्ताद घुराए उहो बि सिखे थो पियो। हाणे इहो चवंदासीं त हाणे उहो जेको तव्हां सिराइकी सिखो था उहो मुआवज़ो हुनखे उस्ताद खे ॾिजो था। मां पंहिंजे घर जी ॿोली सिराइकी आहे साईं। अच्छा अच्छा, तॾहिं था ॻाल्हायो हुन सां? मां सम्झो तव्हां शायदि सिखो था। न साईं, न, मां पाण घर में सिराइकी ॻाल्हाईंदो आहियां। मूंखे चवनि त मूंखे फीस ॾियनि साईं। हल पोइ सही आहे, पोइ त तव्हां ज़बरदस्ती ट्यूशन ॾियो। ट्यूशन ॾींदो आहियां, हू फरमाइश कनि त पोइ तव्हांजी ठहे। हा हा, वाहिद भाउ ख़ुशि आहियो त ठीकु आहे। रमज़ान शरीफ़ में छा मसरूफ़ियत था? रमज़ान शरीफ़ में कुझु रिकॉर्डिंग वग़ैरह कयूंसीं, कुझु हिकु त ईद प्ले कयासीं, हिन खां सोप सीरियल आहे, उहो सोप सीरियल हिकिड़ो कयूं पिया, वरी पंहिंजो यूट्यूब चैनल आहे, वरी उते बि कमु कयूं था। मसरूफ़ियत आहे, ज़िंदगी में वांध काई आहे कोन। ज़रूरी न आहे त को सिर्फ़ु TV ड्रामा आहिनि त ॿियो को कमकार न आहे, दुनिया ते ॿिया बि इलाही कमकार आहिनि। जी यूट्यूब ते छा पिया कयो? यूट्यूब ते पंहिंजो पंहिंजो चैनल ठाहियो आहे, उन ते वरी कमु था कयूं पिया। सोशल मीडिया जो दौरु आहे, जी साईं पाण ज़िक्र कयो शुरू में ई, सोशल मीडिया जो दौरु आहे त माण्हू ॾिसनि था यूट्यूब ते। अॼुकल्ह हर हिकु वटि मोबाइल आहे ऐं हर हिकु माण्हू तक़रीबन TV ड्रामा बि ॾिसो यूट्यूब ते अपलोड थियनि था। वरी महिरबानी तव्हांजी अल्ताफ़ भाउ, वरी महिरबानी, ॾाढो सुठो लॻो तव्हां सां, तव्हां खां ॿुधियोसीं हीअ ॿई नातियूं बहितरीनु, ॾाढो सुठो लॻो। जी दोस्तनि सां गॾु असां वटि वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां ॾिसो पिया पंहिंजो रमज़ान स्पेशल रमज़ान ट्रांसमिशन। ऐं नाज़रीन, मुंहिंजो जेको वॉर्डरोब आहे उहो हुनजो स्पॉन्सर आहिनि मुंतहा। इंस्टाग्राम ते बि अवेलेबल आहे, फेसबुक ते बि अवेलेबल आहे, तव्हां होम डिलीवरी सर्विस बि हुननि जी आहे, ऑनलाइन बि अवेलेबल आहे। मुंतहा MUNTHAHA। ॾाढो सुठो। ऐं हे त मुंहिंजा पंहिंजा कपिड़ा हूंदा आहिनि। ऐं असां ब्रेक खां पोइ असांखे जॉइन कयो आहे मास्टर सुमेर नाथवानी में। कैसे आप सुमेर? ठीक है, हम वेलकम कहते हैं आपको, आपसे भी हम इंशाल्लाह कलाम सुनेंगे। सही मेहदी साहब, रमज़ान शरीफ़ कीअं गुज़रंदो तव्हांजो? छा परहेज़ कयो, खाओ पीओ या बीमारी या का दवा खाइणी आहे या छा एहतमाम कीअं हूंदो आहे रमज़ान शरीफ़ जो? साईं मूं त हिकिड़ो बि रोज़ो कोन रखियो आहे। अच्छा, वजह इहा आहे जो आउं सुबुह जो हिकिड़ी गोरी खाईंदो आहियां नाश्ते खां पहिरीं। पर एतिराम ऐं उहो फज़ीलत उहो ज़ाहिर तमामु फ़र्ज़ु आहे। हा, फ़र्ज़ु आहे, रोज़ो फ़र्ज़ु आहे साईं, बिल्कुलु आहे, न त उनजो कुफ़ारो अदा करिणो आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु आहे। वाहिद भाउ, रमज़ान शरीफ़ जो छा कीअं मसरूफ़ियत छा आहे? भला रमज़ान शरीफ़ मसरूफ़ियत ॿुधायो। कूड़ न ॻाल्हाईंदासीं। हा,
9 रोज़ा रखिया आहिनि। हलो अल्लाह ख़ैर करो। तव्हांजी तबियत सही नथी रहे गोयूं जंहिंजे हवाले सां थोरो ॾींहं तते में हिते ॿाहिरि घुमूं पिया तव्हांजी तबियत सही न आहे खणनि ॾींहंनि खां मूंखे ख़बर आहे। तबियत सही आहे मुंहिंजी, तबियत मसइलो न आहे। असल में इहो रिकॉर्डिंग आउटडोर जी रिकॉर्डिंग ॾींहं गर्म आहिनि न, त रिकॉर्डिंग जो कीअं पिया उन में ॾाढी उन लॻी पियो बर्दाश्त न थींदी असांखां, इन जे करे पोइ न रखियासीं रोज़ा। अच्छा अच्छा। ईद जा बि कुझु स्पेशल प्लेस तव्हां कया आहिनि कुझु छा कया आहिनि ॿुधायो? ये सोलो प्लेस वग़ैरह कया आहिनि सभु शइ। अच्छा तव्हां माशाल्लाह डायरेक्शन कई, एक्टिंग कई, छा ॾुखियो थो लॻे मेहदी साहब? तव्हां स्टेज कई, रेडियो कयो, मतिलबु त तव्हां पुछणु चाहियो था त रेडियो छा ॾुखियो लॻो, छा सुठो लॻो? साईं जिन खे ड्रामो करणु अचे थो उन्हनि लाइ ॾुखियो आहे, उन लाइ ॾुखियो आहे। जिन खे नथो अचे उन लाइ सवलो आहे। ड्रामो सही, ड्रामे में जेको कैरेक्टर माण्हू करे थो त पहिरीं तूं उहो कैरेक्टर पाण ते तारी करे, तंहिंखां पोइ ऑब्ज़र्वेशन हुजे। जे फ़क़ीर जो कैरेक्टर करिणो त फ़क़ीर बि असां ज़िंदगी में रोडनि ते रस्तनि ते केतिरनि ई क़िस्मनि जा ॾिठा आहिनि। जे वॾेरे जो कैरेक्टर करिणो आहे त वॾेरो 10 एकड़नि जो आहे, मालिक 50 जो आहे, 100 जो आहे, 500 उन जो स्टैंडर्ड आहे न। पंहिंजो स्टैंडर्ड। ऐं उन खां सवाइ जेकॾहिं मल जो करिणो आहे त मलनि में बि 3 जोड़जा आहिनि, ॿिए जोड़जा आहिनि, पहिरें जोड़जा आहिनि, के पोड़ा मलनि, जेको बि कैरेक्टर। ऐं तंहिंखां पोइ इहो पढ़ण सां बि हासिलु थिए थो। तव्हां नाविल पढ़ंदो, तव्हां अफ़साना पढ़ंदो या कोई अहिड़ा ड्रामा पढ़ंदो त उन्हनि में तव्हांखे कई क़िस्मनि जा कैरेक्टर हलंदा नज़र ईंदा। कंहिं कैरेक्टर में तव्हां पाण खे नज़र ईंदव ऐं उहे जॾहिं कैरेक्टर तव्हां ॾिसंदो पढ़ंदो त हिकिड़ो तव्हांखे तजुर्बो हासिलु थींदो। असांजा जेके नौजवान आहिनि अक्सरियत आउं सम्झां थो त उहे पढ़नि कोन था, शौक़ु अथनि। हाणे शौक़ु त थिए, हाणे पाकिस्तान में 22 करोड़ आवाम आहे, उन मां त 2 करोड़नि खे त शौक़ु हूंदो, पर ज़रूरी न आहे त उहे सभई एक्टर हुजनि। को निकिरे थो जिन वटि सलाहियतूं आहिनि, वेठा आहिनि तव्हां वटि आर्टिस्ट वेठा आहिनि। असांजी ख़ुशनसीबी आहे साईं सां गॾु मां वेठो आहियां। ऐं फस्ट एंट्री जेका मुंहिंजी टीवी में थी उहा साईं कराई। साईं जो प्रोग्राम सबरंग प्रोग्राम हलंदो PTV ते। फस्ट एंट्री मां मतिलबु हीअ चैनल सभु बाद में आया, फस्ट एंट्री मां साईं जे प्रोग्राम ॾिनी हुई। ऐं हिकिड़ो खाको ॿ खाका कया मां, त उन में बि माना असांजो पघर पिया निकिरनि, असां स्टेज ड्रामा बि कंदा हुआसीं, पर हर हिकु जी एक्सपीरियंस अलॻि हूंदो आहे। स्टेज ड्रामो चवंदा आहिनि सभु कुझु ॾुखियो आहे, पर असल में इहो स्टेज ड्रामा करे करे असांखे स्टेज ड्रामो मसइलो न पियो लॻे त हाणे PTV ते पहुतऊं। यार असुल इहो आहे त असांखे परफॉर्मेंस कहिड़े हिसाब सां कयूं त जीअं असांखे नेक्स्ट टाइम कमु मिले। ईअं न थिए त कमु सुठो न कयूं त वरी बाद में प्रोड्यूसर न घुराए, त इन ई दबाव में प्रेशर में मतिलबु कमु न पियो थिए, पघर पिया निकिरनि। हिकु अधु जेको आहे सो रीटेक बि थियो हूंदो, पर मक़सदु इहो आहे त साईं असां एंट्री कराई। ऐं जो काफ़ी भेरा जॾहिं बि इंटरव्यू था TV ते सुठा आर्टिस्ट हो त तव्हांखे एंट्री मिली। ऐं जेके नवां आर्टिस्ट अंदासूं उन्हनि खे बि असां बाक़ाइदा तौर ते सम्झाईंदा। कहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके तव्हां सम्झो था ही तव्हांजे आशीर्वाद सां, मतिलबु तव्हांजे शाबाशी सां, तव्हांजे सेखारण सां उभरी आयो मथे? इसरार लगारी, मुनीर पठान, शबीरा चना मूं वटि इलाही कमु कयो। तंहिंखां सवाइ सफ़िया खेड़ो, मरहुमा उहा, सकीना मुग़ल, घणो कमु कयो मूं वटि। जिन फ़नकारनि कमु न कयो या जिन खे सम्झो त मुंहिंजी कोताही हुजे या मूं न घुरायो हुजे, उन में 2-3 आर्टिस्ट रहियल आहिनि। हिकिड़ो कमर मेमण, ॿियो साईं यार मोहम्मद शाह, ऐं टियों शहबाज़ दुरानी बि कमु कयो मूं वटि। सभिनी आर्टिस्ट, रेडियो जा आर्टिस्ट हैदराबाद जा घुरायो, जंहिंमें टैलेंट हूंदो हो उन्हनि खे आउं घुराईंदो हुअसि। पहिरीं वधीक डेडिकेशन हूंदी हुई या हाणे जेके आहिनि? ॾिसो न, असां जेके PTV वारा आहियूं त आउं इहो ॿुधाईंदुसि त असांखे सेट बि ॿुधाईंदा त हीउ सेट जेको आहे U शेप आहे, L शेप आहे, V शेप आहे, मेकअप कहिड़े क़िस्म जो आहे, लाइटिंग कहिड़े क़िस्म जी आहे, परफॉर्मेंस, इहो सभु ॿुधाईंदा सम्झाईंदा, असांखे ख़बर पवंदी। हाणे जिन खे नथो अचनि उहे उन्हनि खे बसि चवंदा ये सर छा करिणो आहे। डायरेक्टर जो कमु आहे त कैरेक्टर तव्हांखे सम्झाए
त ही कैरेक्टर ही आहे, हिन जी एंड ही आहे, तव्हां स्टार्ट थिए थो हिन में ही जेके एंड से चेंजिस ईंदियूं। या रिहर्सल केॾी ज़बरदस्त शानदार रिहर्सल्स थींदियूं जंहिंमें हिकु हिकु लफ़्ज़ ते डायरेक्टर जी नज़र हूंदी, राइटर वेठो हूंदो, चवंदो इन लफ़्ज़ जी इहा माना न आहे, इन जो तलफ़ुज़ हीअं आहे, इनखे हीअं उचारो। बिल्कुलु बिल्कुलु रेडियो ते सम्झाईंदा हुआ त भई अंडरटोन छा थींदो आहे या शाउट छा थींदो आहे, विस्पर छा थींदो आहे। हाणे उन दौर में ड्रामा बि त उन दौर में जेको हूंदा तमामु भला हुआ। बिल्कुलु अॼु वरी इहो त कमु घणो थी वियो आहे, आर्टिस्ट कमु घणो करे करे उन्हनि जो बि एक्सपीरियंस थी वियो आहे। त हाणे जेके भला ड्रामा थियनि था, हाणे बि थियनि था ड्रामा जंहिंमें माना रिहर्सल वग़ैरह न बि थिए थी, पर कमु सुठो थिए थो। उनजो इहो आहे त हाणे जेके कमु घणो करे करे हाणे उहो बि सेट थी वियो आहे, मसइलो न आहे अॻे जे लाइ, पर अॻे में ईअं हूंदो। हाणे सी कट टू कट आहे, हुन ॻाल्हायो तव्हां ॻाल्हायो हुन ॻाल्हायो, एक्सप्रेशन हूंदा। पहिरीं तव्हां ॻाल्हायो त आउं उनखे रिएक्ट कयां, पोइ आउं एक्सप्रेशन ठाहे वरी तव्हां सां ॻाल्हायां, वरी तव्हां रिएक्ट कयो, उहो त आहे ई कोन। हाणे हाणे हण वठ ठा 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 बसि ईअं जहिड़ा बस्ट पिया हलनि। क्या कहने, बहुत खूब बहुत खूब बहुत खूब बहुत खूब, माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, मां चाहींदुसि त असां वटि सिखिया जा इदारा न आहिनि मेहदी साहब जेके एक्टिंग सेखारनि, डायरेक्शन सेखारनि। हिकु बि आहे कराची में, नापा सेखारे थो, या हिकु अधु ॿियो आहे आर्ट्स काउंसिल में सेखारनि था, पर जेके ॿिया शहर आहिनि असांजा उन में सिखिया जा इदारा न आहिनि, या असांजा दोस्त बि उते एडमिशन वठण लाइ सिखनि था, उन लाइ छा चवंदा? सी ॾिसो न, असांजे पाड़ेसरी मुल्क में पूना में इंस्टीट्यूट आहे, उते त बाक़ाइदा कैमरामैन, फोटोग्राफरी, हर शइ सेखारींदा आहिनि, म्यूज़िक बि सेखारींदा आहिनि। असां वटि PTV में नाटक रंग, जेको पहिरीं नाटक सभा हो, पोइ नाटक रंग थियो, उहो उन में नंढा नंढा कैरेक्टर करे, ऐं शौक़ु त सभिनी खे आहे न। सही माउ पेटूं केरु सिखी कोन थो अचे, ॾिसी सिखे थो। पोइ उहे जेके मिसाल हिकिड़ो मूंखे जेकॾहिं कंहिं जॻह ते कमु मिलंदो, ज़ाहिर आहे त असीं ॾिसंदासूं। असां फिल्मूं ॾिठियूं, हर क़िस्म जूं फिल्मूं ॾिठियूंसीं, स्टेज ड्रामा ॾिठासीं, या PTV जा ड्रामा ॾिठासीं, शौक़ु पैदा थियो। उहे ज़ाहिर आहे सिखिया हूंदी, पर हींअर छाकाणि त असां वटि टाइम सफ़ा घटि आहे ऐं हलूं था किचन ॾांहुं। किचन जी छा पोशन आहे अदी नसीम? पकोड़ा बि तयारु थियनि था, पकोड़ा भी तैयार हैं, चिकन विद ब्लैक पेपर भी तैयार है, तो तैयार है, अभी रेडी है, पकोड़ा भी रेडी है, यानी कि इफ्तारी जो टाइम भी थियण वारो है। बस ठीक है। ब्लैक पेपर मतलब हिकिड़ो आहे कारा मिर्च, ॿिया आहिनि कारा पन्ना, ही छा में? ब्लैक पेपर वाह ज़ुबान ते चढ़ियल आहे न, कारा मिर्च नालो ॾिसो न, हाणे चाइनीज़ डिश है, चाइनीज़ आहे न, कारा मिर्च ते फॉलो करणो पए थो न चाइनीज़। चलो ॾाढो सुठो, वॾी महिरबानी अदी नसीम तव्हांजी। छा पैगाम ॾींदो असांखे ॾिसण वारनि खे? पैगाम इहो ॾींदुसि त जहिड़े बि हाल में हुजो, अलाह ताला जो शुक्र अदा कयो, छाकाणि त हिकु ॾींहुं हिन दुनिया मां वञिणो आहे, पोढ़े ते या नंढे ते कोन्हे। अॻिते जी तयारी कजे, अॻिते तमामु वॾी ज़िंदगी आहे, हिते त थोरी आहे। तंहिंजे करे पंहिंजे रब खे जेकॾहिं राज़ी नथा करे सघो त नाराज़ बि न कयोसि। बसि वॾी महिरबानी। हलो वाहिद, छा पैगाम आहे? पैगाम इहो आहे त जीअं साईं चयो त ज़िंदगी थोरी आहे, जेतिरी बि हुजे गुज़री वञे थी ख़बर नथी पए। जीअं फ़र्ज़ु कयो हाणे असांजी तक़रीबन 50 ते अॼु लॻी आहे, असांखे अॼु इहो ॾींहुं यादि आहे, बाक़ी ॾींहुं यादि कोन्हे। जेकॾहिं वॾी ज़िंदगी हुजे उहा बि नंढी आहे, पर हिन जे हवाले सां त जेतिरो थी सघे माण्हू पाण सां, माइटनि सां, पाड़े वारनि सां, दोस्तनि सां, सभु सां सुठो हले। जीअं मरण खां पोइ उहो हुनखे यादि कनि, कम से कम कुल बख़्शनि, जेको अॻिते लाइ हुनजे लाइ समर सामान जेको चइजे उहो हूंदो। बड़ी मेहरबानी वाहिद भाई, तहांजी बड़ी मेहरबानी मेहदी साहब, तहांजी शुक्रिया आपका। सुमेर, आपसे हम दुआ या कलाम सुनेंगे। थैंक यू अदी ताहिरा, थैंक यू अदी नसीम। जी दोस्तों, इन सां गॾु असांजो जेको वक़्तु प्रोग्राम जो ख़तमु थियो, इंशाअल्लाह ताला सुभाणे तव्हां सां थींदी मुलाक़ात। दुआ में ज़रूरु यादि कंदो, अॼु बि ताक़ रात आहे, ताक़ रात में जेका दुआ घुरबी आहे असां क़बूल थींदी आहे। असां गुनहगारनि खे बि यादि रखंदो, तव्हांजी महिरबानी थींदी, अलाह सां तव्हांखे आबाद रखे। सुभाणे ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।